नाफ़रमान पुटनि ऐं अगुणी घरवारी जे भाइरनि जी मुबैना ॾाढाइनि ख़िलाफ़ आबाद इलाक़ा जे रहवासी पोरियत ज़हीर अहमद पुट गुल हसन सुमरो सखर प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज कंदे ॿुधायो आहे त 3 साल अॻु घरेलू अणबड़त तां घरवारी रोज़ीना खे तलाक ॾेई घरां कढी छॾियो हो, जंहिं बाद अगुणी घरवारी जे भाइरनि सरदार ऐं बिलावल मोहम्मदाबाद थाणे ते कूड़ो हिरासमेंट जो केस दाख़िल करायो हो ऐं आबाद थाणे ते बि मुंहिंजे भाइरनि सईद अहमद मोहम्मद साले ऐं भाइटे इम्तियाज़ सुमरो ख़िलाफ़ कूड़ो केस दाख़िल कराए राजूने तरीक़े सां 4 लख वरिता हुआ। जॾहिं त हाणे मुंहिंजे पुटनि अतीकुर रहमान सारिब ऐं शुएब खे अगुणी घरवारी ऐं उन जे भाइरनि वर्गलाए मुंहिंजे ख़िलाफ़ करे छॾियो आहे। पुट नाफ़रमान थी विया आहिनि। घर ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण लाइ मूंखे मारण जूं धमकियूं पिया ॾियनि, जंहिं सबबु हयाती खे नाफ़रमान पुटनि मां ख़तरो आहे। हुन IG सिंध DIG सखर SSP सखर समेत वसवारनि खे अपील कई आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कराए इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची